वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि 27 एपेक्स कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर नासिर शाह, शर्जील मेमण, मुर्तज़ा वहाब, कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद सईद, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, एडवोकेट जनरल IG सिंध मुश्ताक महर ऐं ॿिनि लाॻापियल इख्तियारनि शिरकत कई। इजलास जे अमन जी सूरत हाल, कराची में क्राइम इंटेलिजेंस रिपोर्टनि, गैर क़ानूनी नक़ल मकानी, ज़मीननि ते कब्ज़नि ऐं ॿिनि मामलनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते वॾे वज़ीर मादली शाह चयो त हू दहशतगर्दी जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियूं कंहिं बि रीति बर्दाश्त न कई वेंदियूं। मादली शाह चयो त असां पूरे मुल्क सिंध शहर जे अमन जी बहाली जी क़ीमत अदा कई आहे। कंहिं बि सूरत मुल्क दुश्मन अंसरनि खे मासूमनि जी ज़िंदगियुनि सां खेॾणु न ॾींदासीं। वॾे वज़ीर चयो त दहशतगर्दी जे ख़िलाफ़ असां सख़्त क़दम खणी रहिया आहियूं। खेसि मुल्क, सूबे ऐं हिन शहर जे अवाम जी ज़िंदगी अज़ीज़ आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त दहशतगर्दनि खे ॻोल्ही ख़तमु कंदासीं। हुननि खे लिकण लाइ किथे जाइ न मिलंदी। कराची में ॿीहर दहशतगर्दी थियण न ॾींदासीं। एक्सपो सेंटर कराची में वापारियुनि खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मादली शाह चयो त कराची में हिकु बेगुनाह नौजवान खे दहशतगर्दीअ जो निशानो बणाईंदड़ इंसान सॾाइण जे लाइक़ न आहिनि। वापारियुनि खे मुख़ातिब थींदे वॾे वज़ीर चयो त तव्हां चओ था त कराची 70% टैक्स ॾिए थो। संदसि चवणु हो त कराची में 90% टैक्स ॾियण जी सलाहियत आहे। कराची वासियुनि खे एॾी आमदनी जा मौक़ा ॾियूं था तॾहिं हू एॾो टैक्स अदा कनि था। सैयद मादली शाह चयो त सेवण हिकु नंढड़ो शहर आहे। हू चवे थो त 70% टैक्स तव्हां नफ़र सेवण शहर ॾे, पर इहो तॾहिं थींदो जॾहिं सेवण खे बि कराची जेतिरी तरक़ी वठाई वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त इमरान ख़ान खे वक़्त मिले हा त वधीक नुक़सान थिया। तनक़ीद खे बर्दाश्त करणु घुरिजे। कराची में साफ़ियुनि सां मुलाक़ात बाद जर्नलिस्ट तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमण चयो त प्रोटेक्शन बिल में साफ़ियुनि खे ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। शर्जील मेमण चयो त मासिम में इज़हार आज़ादी ते पाबंदी मड़ी वई हुई। गुज़िरियल हुकूमत मीडिया खे दॿाइण जी कोशिश कई। हुन चयो त साफ़ियुनि खे हर हाल में तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त मासिम में PPK मीडिया ट्रायल जो निशानो बणाए पियो। शर्जील मेमण चयो त PTI सरकार साफ़ियुनि खे भित सां लिकाइण जी कोशिश कई। प्रोटेक्शन बिल में पीपल्स पार्टी साफ़ियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदी। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान में डॉलर महांगो थियण जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। मरियम औरंगज़ेब पंहिंजे बयान में चयो आहे त अॼु डॉलर में जेको इज़ाफ़ो थी रहियो आहे उन समूरी सूरत हाल जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान खे गंभीर मसइलनि जे दुबण में इमरान ख़ान फसायो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान माफ़िया IMF सां मुआदे ते सयूं कयूं, जंहिंजी सज़ा अवाम खे मिली रही आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान माफ़िया जी हुकूमत सबबि मुआशी दहशतगर्दी कई वई। अॼु मुल्क में मुआशी अदम इस्तेकाम इमरान साहब जे करे आहे, जे सबबि मजबूरी में ॾुखिया फ़ैसिला करणा पइजी रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां खारियान में जारी तरबियती मशक़नि जो मुआइनो कयो पियो। आर्मी चीफ फॉर्मेशन्स जे तरबियती ऐं हमले वारी सलाहियतनि जी वाखाण कई। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा फ़ौजी मशक़नि दौरान नई टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ऐं महारतनि जी साराह कई। आर्मी चीफ मैदानी जंग जे हिकमत अमली ऐं जंगी मुज़ाहिरे जो मुशाहिदो कयो। सेंट्रल कमांड जे स्ट्राइक फॉर्मेशन जी मनसूबाबंदी ऐं ऑपरेशन तयारियुनि जो जाइज़ो वरितो। आर्मी चीफ उभरंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ फॉर्मेशन कमांड जी तयारियुनि जी तारीफ़ कई। आर्मी चीफ जी आमद ते कमांडर सेंट्रल कमांड लेफ्टिनेंट जनरल शाहीन मज़हर महमूद आजियां कई। गुड्डू बैराज ते पाणी जे वेकरनि में 8000 क्यूसेक वाध बावजूदि सिंध जे टिन्ही बैराजनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। गुड्डू बैराज ते पाणी वेकरनि में 8000 क्यूसेक वाध बावजूदि सिंध जे बैराजनि ते पाणी जी खोट ख़तमु न थी सघी आहे। सखर बैराज ते पाणी जी खोट 48% रिकॉर्ड कई वई आहे। कोटड़ी बैराज ते पाणी जी खोट 59% रिकॉर्ड
कई वई। गुडू सखर ऐं कोटड़ी विरास ते मजमूई तौर ते पाणी जी खोट 58 सैकड़ो ताईं पहुची वई। गुडू विरास वटां 6500 जी घुर्ज बदिरां सिर्फ़ 627 क्यूसेक पाणी खंयो पियो वञे। सखर विरास ते पाणी जी ज़रूरत आहे, जॾहिं त सखर विरास ते पाणी जी खणत आहे। कोटड़ी विरास ते पाणी जी ज़रूरत 1500-700 क्यूसेक, जॾहिं त कोटड़ी विरास जे वाहन मां निकिरंदड़ केनालनि खे 4910 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। गुडू विरास जो मथां वेकिरो 4475 ऐं हेठां वेकिरो 4348 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। सखर विरास ते पाणी जो मथां वेकिरो ऐं क्यूसेक हेठां वेकिरो 1250 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। कोटड़ी विरास ते पाणी जो मथां वेकिरो 170 जॾहिं त हेठां वेकिरो 100 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी विरास में पाणी जी सूरत हाल बहितर न थी सघी। कंट्रोल रूम मूजिबि अॼु कोटड़ी विरास में पाणी जो मथां वेकिरो 5170 ऐं हेठां वेकिरो 100 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कराची खे सप्लाई कंदड़ केवी फीडर वाह में 2200 क्यूसेक जी जाइ ते 1320 क्यूसेक पाणी ॾिनो पियो वञे। अकरम वाह में 760 न्यू प्लेली वाह में 1170 ऐं ओल्ड प्लेली वाह में 1660 क्यूसेक पाणी मौजूदु आहे। कोटड़ी विरास में पाणी जी खोट सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरी ज़मीन सुकण लॻी आहे, जंहिं सबबि शहरी तोड़े आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। सिंध में पाणी जी खोट ख़त्म न थी सघी। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि सां एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा जारी आहिनि। जोही में पीअण ऐं सरई पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तहरीक लबैक तनज़ीम जे अख़बारनि शहरनि में सिविल सोसाइटी पारां हथनि में प्ले कार्ड खणी बिलावल पार्क खां एहतिजाजी रैली कढी वई। रैली जे अॻवानी गुलाम मुस्तफ़ा लाशारी, मौलवी मुनीर रिन, हाशिम खोसो, खलील उर्फ सुमरो, अयूब लगारी ऐं ॿिनि एहतिजाज कयो। खानपुर मर्च जे मुख़्तलिफ़ पानि में पाणी जी सख़्त खोट सबबि वारी डामर लॻी आहे। पाणी न हुअण सबबि सवे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। सिंध अवामी सतह जे अख़बार फयाज़ महर, इमदाद जिस्कानी, जैस्कम जे सदर दीन महर, मुनीर महर, रहीम महर, बशीर महर ऐं ॿिनि जे अॻवानी में एहतिजाज कयो। जामशोरो में पाणी जी खोट ख़त्म न थी। SDP जे अख़बारनि यूनिस सोठो, शवालेतो, अमीरदीन मक्सी, इशाद अहमद ऐं ॿिनि जे अॻवानी में एहतिजाज कयो। घोटकी मीरपुर माथिलो में SDP जे सॾ ते अली नवाज़ जलपाणी, ज़ाहिद मीरानी जे अॻवानी में रैली कढी वई। राधन में शहरी पैलेस इत्तेहाद सिंध अवामी फोरम जे अख़बारनि गाज़ी सोलंकी, अली शेजड़े गुलाम शबीर मंकी जे अॻवानी में रैली कढी धरणो हंयो वियो। साखण में SDP जे कारकुननि अली ॾिनो ख़ासकेली, अब्दुल जब्बार जे अॻवानी में एहतिजाज कयो। गुवचाणी में जमील शाख जे बुछड़ी जे आबादकारनि पाणी खोट ख़िलाफ़ 3 ॾींहं एहतिजाज करे धरणो हंयो। आबादकारनि अमीर मुगेरी, मुरीद खोसो, नूर अली गुवचाणी, रहीम हुसैन जलवाणी जे अॻवानी में एहतिजाज कयो। शहदाद कोट में सरई पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि ऐं आबादकारनि जा अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया विया। SDP कारकुननि हयात तुन्यो, शबीर मक्सी, इमदाद सुमरो, रशीद मक्सी, ज़ाहिद मक्सी ऐं ॿिनि जे अॻवानी में कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध आबादगार बोर्ड यूथ फोरम सोशल वर्करनि मुर्तज़ा लाशारी, मोहसिन काज़ी, अमीर चांद, इरफान सिर्रो, नूर मक्सी ऐं ॿिनि जे अॻवानी में कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटण उस में धरणो हंयो वियो। ठुल में जैस्कम कारकुननि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ सिंध जो पाणी रोके सिंध सां माटेली माव वारो सलूक करे रहियो आहे। हुन चयो त सिंध जे पाणीअ ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अॻवाड़नि जो चवणु हो त पाणी न हुजण सबबि लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। फसल सुकी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई फसलनि खे तबाह थियण खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कश्मीर वेझो कोश बिरादरी जी विंदुरनि में पुराणी कारे तकरार तां झेड़े दौरान 4 ॼणा मारिजी विया। कचेवारी इलाइक़े में कोश बिरादरी जे विंदुरनि में पुराणी तकरार तां झेड़े दौरान गोली लॻण सबबि 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में सोबू कोश, सुणो कोश, जानी कोश ऐं मोटा कोश मारिजी विया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि रवाना थी वई। धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में ॾका वारी सूरत हाल पैदा थी वई आहे।